नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवाज़ सायरा सुमरो माया सैयद समीला शिराजी सब खबरी का नज़र हेडलाइन दे वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची कैंट स्टेशन के अपग्रेडेशन जो इफ्तिताह करे छड़ियो। कैंट स्टेशन के जदीद और बेहतर सहूलतन की फराहमी लाइ अपग्रेड किया वियो। कैंट स्टेशन ते ATM और मुफ्त वाईफाई की सहूलत भी मुतारिफ। कराची पहुंचण ते वडे वज़ीर मुराद अली शाह और चीफ सेक्रेटरी सिंध पारा वज़ीर आज़म की आजियां। MQM एक बेरो बीयर नए सूबे जो रिंगड़ शुरू करे छड़ियो। वफाकी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सिंध में सूबो ज़रूर ठहंदो। पीपुल्स पार्टी बल्दियाती निज़ाम के बिल ते सही न कई त 18 तरमीम भी ख़त्म थींदी। ईंदड़ कुछ महीनन में 28 तरमीम भी ईंदी और मंजूर भी थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त पीपुल्स पार्टी 27 तरमीम में बल्दियाती निज़ाम के बिल के शामिल करण लाइ तैयार न हुई। हुकूमत ख़ातिरी कराई आहे त बिल के ईंदड़ तरमीम में शामिल कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सिंध जो विरहांगो मुमकिन ही न आहे। दुनिया में अहिड़ी का भी ताक़त न आहे जेका सिंध जा टुकड़ा करे सघे। नए सूबे जो शोशो MQM जे मोल सियासत में जान विझण जी कोशिश आहे। सिंध को केक न आहे जो विरहायो वञे। मुस्तफ़ा कमाल जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। कराची में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन चयो आहे त 27 तरमीम में अहिड़ा काफ़ी नुक़्ता हुआ जिन खे पीपुल्स पार्टी क़बूल न कयो। बेनज़ीर भुट्टो जूं 2 भेरा हुकूमतूं केरायूं वयूं, उहा अदालत वई त उनखे इंसाफ़ न मिलियो। मिसाक जमहूरियत में आइनी अदालतन के क़याम जो ज़िक्र हो। अदलिया की आज़ादी की सब खां वॾी ज़ामिन पीपुल्स पार्टी आहे। बांग्लादेश की अदालत शेख हसीना वाजिद के मौत की सज़ा बुधाए छड़ी। अगोणे वज़ीर आज़म इंसानियत खिलाफ ॾोहनि जी ज़िम्मेवार करार। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त शेख हसीना वाजिद मुज़ाहिरा कंदड़ शागिर्दनि जे क़त्ल जा हुकुम ॾिना। हिन एहतजाज कंदड़ शागिर्दनि जा मुतालबा ॿुधण बदिरां मुल्क में फ़सादनि खे हवा ॾिनी। अदालती फ़ैसिले बाद बांग्लादेश में हालतूं ख़राब थियण जो ख़तरो, सिक्योरिटी सख़्त। 27 आइनी तरमीम खिलाफ सिंध में अज भी अदालती कार्रवाइन जो बाइकाट। सिंध बार काउंसिल और सिंध लॉयर्स एक्शन कमेटी के सॾ ते हड़ताल। कराची, मीरपुर ख़ास, दादू, नवाबशाह और ॿियनि शहरनि में वकीलन जो एहतजाज। हैदराबाद में वकीलन रोडन ते निकिरी आया। वकला चौक ते धरणो, नारेबाज़ी। इसरार चांग और ॿियनि जी अॻुवाणी में चयो आहे त 26 आइनी तरमीम में अदालतनि जा इख्तियार घटाया विया। 27 तरमीम में बेहतर अदालतनि खे हुकुम जे मातहत कयो वियो आहे। सिंध वराइण जी साज़िश कई वई त भरपूर मज़ामत कंदासीं। पंजाब हुकूमत कलम 144 में एक हफ़्ते की वाद करे छड़ी। एहतजाजन, जलसन, जुलूसन, रैलिन, धरणन और इज्तिमा जड़न सरगर्मियों ते पाबंदी हूंदी। हुकूमती तर्जुमान जो चवण आहे त फ़ैसिलो अमन अमान कायम रखण, इंसानी जानन और मिल्कियतन के तहफ़्फ़ुज़ लाइ कयो वियो आहे। जुलूस और धरणो दहशतगर्दन लाइ आसान हदफ थी सके थो। मोरे बरसा मुसाफिर कोच और रक्षा में टक्कर, 2 ॼणा फौत, 1 औरत जख्मी। कौमी शाहरा ते हादसे में वाहिद बख्श बुगियो और इसरार बुगियो थॾे ते फौत थी विया। औरत सोनारी बागड़ी जख्मी थी पई।